हैदरन साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? सभु ख़ैर? बिल्कुलु अल्लाह जो भला आहियूं, दोस्तनि जो भला आहियूं, बिल्कुलु सही आहियूं। तव्हां तबियत कुझु सही आहे? अच्छा, कुझु ॾींहं अॻु में तव्हांजी तबियत ख़राबु थी हुई? बिल्कुलु माना ख़राबु थी, पर अल्लाह जी दोस्तनि जी माना दुआ थी। साईं मियाँ मोहम्मद सन शाह चील वारे उन मूंडे माना 20,000 रुपया माना ॻोठु मोकिलियाई ऐं उनजी महिरबानी उनजे लाइ असां दुआ आहियूं। अल्लाह करे सदाईं क़ाइमु हुजे। दोस्तनि मूं ते भलाई कई, बची वियासीं। अच्छा, वरी स्टेज ते अची वियासीं। अच्छा, छा थियो? तबियत खे छा थियो? छा जो ज़ेरो माना ई रत न ठाहे पियो। अच्छा, उनजे हिसाब सां थोरो जमात जो बि हिसाब थी वियो। हा, हाणे शुक्र आहे मुंहिंजे रब जो, हा। अलाह पाक हलाए पियो, वरी स्टेज ते अची विया। अच्छा, इहे ख़र्चु उन टाइम ते घणो आयो तक़रीबन? ख़र्च त घणो आयो बाबा, अंदाज़ो पोइ बि? ॿिन्हिनि त 60,000 खनि मुंहिंजो हींअर ख़र्चु आयो। अच्छा, दोस्त केतिरा ॾींहं हुआ हुते इस्पताल में? इस्पताल में ॿिन्हिनि त मुंहिंजो 2 हफ़्ता खनि ईंदो वेंदो रहियसि पए। अच्छा, मुंहिंजो इलाजु थी वियो जो, अच्छा, लॻी वियो। हा, हाणे बि मूंखे माना अञा बि इलाजु अॻिते हलायूं हा। त माण्हू तबियत सही थी वञे, माण्हू स्टेज ते अची वञे। अच्छा, भला माना हाणे छा था सोचियो त तव्हांजी ज़िंदगी में ख़्वाहिश कहिड़ी आहे, त छा था ॻाइणु चाहियो? कोन्हे को असांजे भला दोस्त मूं ते जा सखाफ़त वारा जा हुकूमत तरफ़ां जे भला माली मिल्कियत जी मूंसां मदद कंदा त तमामु मुंहिंजी माना सिहत ख़ुशि रहंदी, इलाज बि थी वेंदो ऐं बिल्कुलु स्टेज ते माना ख़ुशी सां अची वेंदासीं। अच्छा, ज़माने में हली सघूं था। सही। पोइ हाणे हींअर अॼुकल्ह गुरबत में गुज़ारियो पिया न? बिल्कुलु लेट में अची वियासीं बीमारियुनि जे चकर में। अच्छा, हाणे अॼु बि माना इलाज कराइण जे लाइ पहुता आहियो उमरकोट? बिल्कुलु उमरकोट इलाज लाइ पहुता आहियूं। अच्छा, माना केतिरे वक़्त खां जेको माना इहो तव्हांखे आहे तकलीफ़? बाबा शुगर जा मरीज़ त हुआसीं, तंहिंखे को वक़्तु थियो, हा, पर हींअर थोरो इहो थी वियो माना रत घटी वई, जहिड़ो रत न ठाहे। हींअर बि माना 2 थेलियूं रत जूं लॻाए हिते पहुतो आहे, अञा बि चवंदा रत लॻंदी। अच्छा, अहिड़े हिसाब सां आहे, महिरबानियूं। पोइ हाणे हींअर जॾहिं हूंदा आहियो, उदास हूंदा आहियो, अकेला हूंदा आहियो, पोइ तव्हां पंहिंजो जेके गीत ॻाया आहिनि, इहे 800,000 पूरा गीत ॻाया आहिनि, कहिड़ो गीत दिलि सां झोंगारींदा आहियो? बाबा उहो त असां बिल्कुलु माना पंहिंजो रूह रिझाइण लाइ ॻाईंदा आहियूं। हज़ारे में ॻाया आहिनि। मां इहा पहिरियां लॻाया त माणे तो बंगला रे ओ मोरू बाई लारे रहिया ए अॻ में झूपड़ी यारो देश वीरो बणे जारो रे आंबा त आंबले रे मोरू बाई लारे रहिया अॻ में आकड़ी यारो देश वीरो बणे जारो रे। अहिड़ा गीत वॾा झूंगंदा आहियूं त असांजो दिलि ख़ुशि लॻे। अच्छा, सुठो मां ख़ुशी सां वक़्तु गुज़री सघे। वाह, सकावत खाते का अपील करियो था? बिल्कुलु साईं, असांजे अॻे पिया अपील आहे। साईं जा असां त अॻे बि थोरा आहिनि। सरदार शाह खे असांजी इहा त असां ग़रीबनि जी मदद कंदा त असां दुआ कंदासीं, अलाह करे आबाद हुजे ताल में चंड। मारवार माना हर महीने तव्हांखे वज़ीफ़ो मिले थो? न साईं, कि मूं इहे दरख़्वास्त मुंहिंजो महीने जे असांखे जेको हुकूमत ॾेई सघे त असीं तमामु ख़ुशि थी गुज़ारो, पंहिंजी ज़िंदगी ख़ुशि गुज़ारियो। अच्छा, महीने वारो वज़ीफ़ो कोन मिले? नथो मिले यार, न क्यों कंदा इंशाअल्लाह कंदा। दरख़्वास्त ॾिनी आहे? दरख़्वास्त मूं साईं खे रूबरू चयो आहे। हा, दरख़्वास्त मूं कोन्हे ॾिनी। अच्छा, ऐं हाणे वरी इहो बि ॾियूं था। चलो।